नोमिता कृष्ण खटवाणी। नोमिता नालो दिल ते उकरियल न आहे, पर कॾहिं कॾहिं हूअ यादि ईंदी अथमि। असांजी क्लास जी पहिरीं पिकनिक हुई। असीं घणा ॼणा न हुआसीं, 8-10 छोकिरा, 7-8 छोकिरियूं ऐं हिकु प्रोफेसर। कॉलेज खां कुझु मील परे हिकु नदी हुई, जंहिं मथां लोह जी हिकु डिघी पुल हुई। इहा पार करे असीं परे तरफ़ वञी रहिया हुआसीं। पुल जे विच में पुल जी गाड़ी शीखनि खे झले मां दूर फैलियल ॿनियुनि ॾांहुं निहारे रहियो हुअसि। नोमिता अची भर में बीठी। छा ॾिसी रहियो आहीं? केॾी न सुंदर जॻह आहे। हेठि पाणीअ ॾे निहार। हवा पाणीअ सां रांदि करे रही आहे। ॿई शायदि नौजवान आहिनि ऐं साम्हूं खजीअ जा वण बि हवा सां नाच कंदे मिठा गीत ॻाए रहिया आहिनि। मूंखे इहो आवाज़ु ॾाढो वणंदो आहे। मां जॾहिं बि कुदरत जो को आवाज़ु ॿुधंदी आहियां त ॻाइण ते दिलि थींदी अथमि। नोमिता कद जी डिघी हुई, सदाईं पुठियां चोठो कयल, शायदि वार नंढा हुअसि, जिन खे लिकाइण जो उहो हिकु नमूनो हो। चप कुझु थुल्हा, सदा लर्ज़ंदड़, मथे चप मथां मुछनि जी हिकु हल्की रेखा, अखियुनि ते ऐनक, आवाज़ु वणंदड़, झुंझुने जीअं मिठो। तूं राग ॻाईंदी आहीं? मूंखे राग ॾाढा वणंदा आहिनि। सच? हुन मूंखे चोटीअ खां पेरनि ताईं जाचींदे मुर्की ॾिनो। खाधे वक़्तु नोमिता रसगुल्ला विरहाईंदे मुंहिंजे पातल में हिकु बदिरां 2 रसगुल्ला विझी वेठी। पासे में वेठल छोकरनि मां कंहिं चलाई चयो, पास ख़ातिरी। नोमिता पहिरीं सम्झी वई, पोइ कंध खे लोॾो ॾेई दृढ़ आवाज़ में चयाईं, मूं पंहिंजो हिसो हुनखे ॾिनो, मुंहिंजी मर्ज़ी। मुंहिंजो मुंहुं ॻाढ़ो थी वियो हो। इहो सॼो साल नोमिता मूंखे साथ ॾिनो। मां अकेलो रस्ते तां लंघंदो हुअसि त हूअ साहेड़ियुनि जो साथ छॾे मूंसां गॾु हलण लॻंदी हुई। अजीबो ग़रीब ॻाल्हियूं कंदी हुई। कॾहिं बि हिकु ॻाल्हि ते टकाउ न कंदी हुई। जीअं भंवर हिकु गुल बैदि ॿिए गुल मथां फेरो पाईंदो आहे, तीअं हूअ बि हिकु ॻाल्हि खे अध में छॾे ॿी ॻाल्हि खे खणंदी हुई, वरी ॿी ॻाल्हि खे छॾे टीं ॻाल्हि खणंदी हुई। कॾहिं छोकिरियुनि जी हॉस्टल बाबति ॻाल्हि कंदी हुई त मुंहिंजे वेझो आयल सभिनी छोकिरियुनि जूं गिलाऊं कंदी हुई। मां संदसि ॻाल्हियूं ॿुधी तंग थींदो हुअसि त 2 मिंट माठि रहंदी हुई, पोइ कुझु मौजी गीत ॻाइणु शुरू कंदी हुई। गीत पूरो करे 2 मिंट सांत रहंदी ऐं वरी संदसि ॻाल्हियूं शुरू कंदी। साल पूरो थियो, इम्तिहान बि थी विया, मोकलूं शुरू थियूं, सभु शागिर्द घर वञण लॻा। नोमिता चयो, मां तोखे ख़त लिखंदसि, ज़रूरु जवाबु ॾिजां, वॾो ख़त लिखजां। मूं अंजाम कयो, पर न नोमिता जो ख़त आयो ऐं न मूं जवाबु ॾिनो। ॿिए टर्म में नोमिता कॉलेज न आई। ॿुधुमि संदसि शादी थी वई। 2 साल गुज़री विया। ग्रैंड सिनेमा में चार्ली चैपलिन जी हिकु फिल्म ॾिसंदे इंटरवल में ॾिठुमि त सिर्फ़ु 2-3 कुर्सियुनि परिते नोमिता वेठी हुई। पूरो सिंगारियल हो संदसि बदन। संदसि भर में हिकु जवान वेठो हो, जो बि मर्दाने नमूने पूरो सिंगारियल हो। मां नोमिता ॾांहुं निहारे रहियो हुअसि, जो ओचितो हुन होॾां निहारियो। असांजियूं अखियूं मिलियूं। हुन छिरिक भरियो। मूं कुर्सीअ तां उथणु चाहियो। मूंखे उथंदो ॾिसी हुन मुंहुं फेरे छॾियो। हॉल मां निकिरण वक़्तु असीं बिल्कुलु भरिसां लंघियासीं। मां संदसि चोटीअ ॾांहुं निहारे रहियो हुअसि, जंहिंमें नकली हीरनि जड़त हिकु पिन लॻल हुअसि। संदसि बदन मां पाउडर जी हल्की खुशबू अची रही हुई। भीड़ भाड़ पहुती। असीं बि। हूअ मुड़ुस सां गॾु साॼी तरफ़ वई, मां दोस्तनि सां गॾु ॾाए तरफ़।